बहादुर सब गालियों पंहिंजी जाइ ते। मूंखे इहो त ॿुधाए, जिन तोखे अगवा कयो तो उन्हनि खे सुञातो हो? न सरदार साईं, मुंहिंजे साम्हूं जंहिं ॻाल्हायो मूं उन्हनि खे कोन सुञातो, पर हा पहिरियां जिथे मूंखे रखियो हुयो उते मूंखे कबूतर मिलियो। जंहिं मूंखे इहो ॿुधायो त ही पीर करामत जो इलाइक़ो आहे ऐं ज़मीन बि उन जी आहे। बहादुर खान, तव्हांखे थाणे ते हली बयान रिकॉर्ड कराइणो पवंदो। कहिड़ियूं धुरियूं आहिनि ऐं अगवा करण जो कारण कहिड़ो आहे, कंहिंजो हथ आहे ऐं अगवा करण जो कारण छा आहे। मुर्शिद साईं, ॻोठ में नंढे वॾे जे वात में इहा ई ॻाल्हि आहे। हाणे हिन जा वात बंदि कर। माण्हुनि जा वात बंदि कर। अरे हेॾे बहादुर खे कीअं ख़बर पई त इहे असांजा माण्हू आ? बाबा, मुराद जा माण्हू कच्चा, थी सघे थो त हुन जे वात मां अहिड़ा लफ़्ज़ निकिरी विया हुजनि जंहिं मां बहादुर खे इहा ख़बर पई हुजे त ही मुर्शिद जा माण्हू आहिनि। भली मूं ते इल्ज़ाम अचे, इहे मूंखे छा कंदा? मूंखे ई टिंग ठाहे छॾिया। तीर एहसान शाह ज़मान मूंसां कंध खणी बि ॻाल्हाए न सघंदा। घाटो भञी विझान। मुर्शिद साईं, पीर एहसान ऐं शाह ज़मान बहादुर खे त बाज़ियाब कराए विया न। इन जो मतिलब त हू खटे आ ऐं असां सभई हाराए वियासीं। शरीफ बाबा, जंग में हार जीत थींदी आ, असां हारायो न आहे। छो? असांजो मक़सद बहादुर खां भुंग वठण न हो, मिड़ई बहादुर खे अखि ॾेखारणी हुई। मुर्शिद साईं, ये बहादुर हाणे तव्हां ते केस कयो त पोइ वॾो गंद थींदो। गंद बि जहिड़ो तहिड़ो तारीख़ी गंद थींदो बाबा। कुझु कोन थींदो। कानून बि मुंहिंजो आ ऐं हुकूमत बि पीर करामत जी आ। मुर्शिद साईं, बहादुर मुंहिंजो भाणजा, उन खे जेकॾहिं इहा ख़बर पइजी वई त मां इन जी साज़िश में तव्हां सां गॾु आहियां त पोइ कमु त ख़राब थी वेंदो। मुर्शिद साईं, अरे हेॾे तुंहिंजो भाणजा आहे, भाणज खां न लहरा असां वेठा आहियूं, पर असां सां गॾु हेॾो सारो पीर साईं जो वेठो आहे। तूं छो थो परेशान थी? तूं हरू भरू परेशान न थी। असां सां मुर्शिद बाबो वेठो आहे। कीअं बाबा? दोह जो कबूलदार मां थींदुसि। तव्हां हरू भरू परेशान न थियो। ॿिए जो नालो छो ईंदो? तव्हां घबरायो न, मां वेठो आहियां न। वालेकुम अस्सलाम। भाउ सुमर खुशा चाक चंग भलो जोड़। मां खुश आहीं। वे हली करे आए। अल्लाह खुशी ठीक अदा है। पलिया, पर तोखे हिकिड़ी ख़ुशी जी ख़बर ॿुधाइण आयो आहियां। अदा पलिया, हिकिड़ी ख़ुशी जी ख़बर ॿुधाए। खुशी जी ख़बर? खुशियूं त असांजे घर खां रुसी वयूं। ससी मोटी आ त मथां वरी हाशिम ऐं दिलावर जेल में। अदा पलिया, हाशिम ऐं दिलावर बि जल्द आज़ाद थी घर पहुचंदा। चाचा, हाशिम वारा कॾहिं आज़ाद थींदा? हाणे बहादुर बाज़ियाब थी वियो आहे। छा? बहादुर बाज़ियाब थी वियो? चाचा सूमर, बहादुर खे किथां बाज़ियाब करायो वियो आहे? बहादुर एहसान साईं जे बाग मां। छा? ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करीं? बहादुर पीर असांजे बाग मां बाज़ियाब थियो आहे? इहा ख़ुशी जी ख़बर न आहे अदा सुमर। इहा त हैरानी ऐं परेशानी जी ॻाल्हि आहे। पीर अहसान न, इहो त सोचींदे ई लिंग था ॾकनि। चाचा सूमर, इहो तव्हां ग़लति ॿुधियो हूंदो। पीर एहसान जी अहिड़ी सोच न आहे जो हू बहादुर खे अगवा कंदो। पीर एहसान जी सोच सूफ़ियाणी आहे। हू त इंसानियत खे अज़ीम समझंदे इंसान जी इज़त कंदो आहे।
हू पीर एहसान जी इज्जत जे पोयां आहे। तस्वीर जी तू सही थी चवीं ऐं तो सही सम्झो आहे। इहा पीर करामत जी साज़िश आहे त जीअं बहादुर ऐं पीर एहसान में नफ़रत पैदा थिए ऐं उन्हनि ॿिन्ही जे दोस्ती जे विच में दरार पैदा थिए। चाचा सूमर, बहादुर ऐं एहसान जी दोस्ती जो बुनियाद यकीन ते ॿधल हूंदो न, त पीर करामत जे साज़िशुनि जो हुननि जी दोस्तीअ ते को बि असर न पवंदो। मीरान जी अलाह कंदो त ईअं ई थींदो। ॿिन्ही जी दोस्ती क़ाइमु रहंदी। हाशिम ऐं दिलावर सां बहादुर जो ठाह ज़रूरु थींदो ऐं हू जल्द आज़ाद बि थी वेंदो। ख़ुशियूं ॿीहर मोटी ईंदियूं ऐं पाण सभु गॾिजी रहंदा। साईं जे अहिड़ो हाल रहियो त पोइ सभु माण्हू निकिरी ईंदा रोडनि ते ऐं मुर्शिद साईं जो को बि मुरीद या माण्हू साथ न ॾींदी। बसरा मां छा कयां? करामत साईं जे इन्हनि झेड़नि ऐं कर्ज़नि जे करे मां पाण परेशान आहियां ऐं मूंखे ॻणती आहे त वरी साईं खे नुक़सान न थिए। पोइ साईं गोली कंहिंजी माइटियाणी कान्हे, न गोली हलाइण वारे खे ख़बर आहे न वरी गोलीअ खे ई ख़बर आहे त केरु बीठो आहे साम्हूं, केरु पंहिंजो आहे केरु पराओ आहे। अलाह न करे पर का न का गोली मुर्शिद साईं खे बि लॻी सघे थी। पोइ मुर्शिद साईं वञी पवंदो क़बर में। पोइ तुंहिंजो छा थींदो साईं, इहो त सोचे। बसरा मां पाण इहो सोचां थी त मां केॾांहुं वेंदसि ऐं मुंहिंजो केरु आहे हिते। सोचां थी त वॾे साईं खां तलाक वठी ऐं हर मसइले खां आजी थी वञा। न साईं न, ईअं न कजांइ, मसलो वधी वेंदी। हींअर त पोइ बि चार दीवारीअ में इज़त सां वेठी आ न, हर शइ बिना चवण जे मिलई थी पई। सुखी वेठी आ, कंहिंजी मोहताज त न आहे न। तलाक खां पुरली वेंदी आ। इन करामत खे कंहिंजी बि परवाह कोन अथई। हुनखे छा आहे, तोखे कढी वरी ॿी आणे विहारे छॾींदो। उहो साइणे के मर्दनि जो मुआशिरो आहे। जे औरत खे पंहिंजी ज़िंदगी इज़त सां गुज़ारणी आहे न त चुप चाप करे वक़्तु गुज़ारे। ओ साइणे, जे औरत वेचारड़ी कुछे थी न त हुनखे किनी मछी करे ॿाहिरि उछलियो थो वञे पियो। बसरा तूं सही थी चईं, तॾहिं त मां वरी साईं जे साम्हूं ख़ामोश रहंदी आहियां ऐं थोरो बि पुछंदी आहियां न त इहे ख़्याल दिलि में ऐं दिमाग़ में फिरंदा आहिनि। मां रेशम आहियां ऐं उहा रेशम जेका रेशमी धागे वांगे खूबसूरत आहे पर मज़बूत न आहे। सही थी चई साइण, चई चाहे ते आहे। पीर एहसान साईं, पीर करामत असांजा वॾो हो गया। हिकु त बंकुल ऐं शरीफ जो साथ ॾेई बहादुर खे अगवा कराई। मथां वरी बहादुर खे तव्हांजे बाग़ में रखी करे तव्हांखे असांखे हिको ई मिठो करण जी कोशिश कई। पीर एहसान साईं, मां सम्झां थो त इहे वॾो है पीर करामत खे बख़्श करण जहिड़ा न आहे। आख़िरी फैसलो त पीर एहसान साईं खे करणो आहे। छोजो पीर करामत एहसान साईं जो चाचो आहे, वेगो ई सही पर आहे त चाचो। बहादुर बाबा, पीर करामत जे ॾोहनि जी लिस्ट तमामु वॾी आहे। मां त एहसान साईं खे हाणे सलाह ॾींदुसि त पीर करामत खे घणो ॾिघो रसो न ॾिए। अवां सही था चओ, पीर करामत ॾाढा ॾोह पिया। हाणे हुनजी वाग छिकणी, न त माण्हुनि जो पीरी ऐं मुरीदी तां अरवाह खजी वेंदो। पीर एहसान साईं, बाबला इन पीर करामत सां जहिड़ो न आहे करणो। इन शख्स सां कानूनी जंग करणी आहे, कानूनी जंग। मां तव्हांखे हिकिड़ी सलाह ॾींदुसि त बहादुर जे अगवा जो केस पीर करामत ते दाख़िल कयो त बहितर आहे। मां फरियादी थियण लाइ तयारु आहियां। जेकॾहिं पीर एहसान साईं इजाज़त ॾे त मां इन पीर करामत ते अहिड़ो केस दाख़िल कराईंदुसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदो। बहादुर खान, पीर करामत ते असां केस दाख़िल कराईंदा। फरियादी सिर्फ़ तूं न पर मां बि ऐं वॾेरो अनवर बि फरियादी थियण लाइ तयारु आहे। पीर करामत हुन ते ॾाढा ज़ुल्म कया आहिनि ऐं हुनजा हारी बि मारिया अथई। हुनजे ज़मीन ते कब्ज़ो कयो अथई ऐं केतिरा ई दफ़ा हुनजो पकल फसल ॿोड़ायो अथई। ऐं वॾेरे अनवर जी बि मर्ज़ी आहे त हू पीर करामत जे ख़िलाफ़ केस दाख़िल कराए
सब खां वॾो ॾोही पीर करामत मुंहिंजो आहे जंहिं मुंहिंजी बेगुनाह थी जो मुड़ुस मारे उन्हनि जे घर खे बाहि ॾेई छॾी ज़ालिमनि मुंहिंजो अलाह ताला साड़े छॾियो इन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ालिम थींदो ठीकु आहे हाणे वक़्तु अची वियो आहे त चाचा करामत पंहिंजो पीतो लोड़े सुभाणे असां सभई पीर करामत जे ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ राणा साहब ॾे हलंदासीं ॾाढा सामान पुलिस मानी तयार आहे हाज़ुर बाबा दिलावर जेल जे शीखुनि जे पोयां आहियूं तॾहिं त दुश्मन खे वारो मिली वियो आहे ईंदड़ शुनवाई ते आज़ादीअ जो आसरो आहे आशिम भाउ इहे आसरा ऐं उमेदूं हूंदियूं आहिनि छो त दुनिया उमेदुनि ते क़ाइमु आहे बाक़ी कोर्टुनि वारो मामिलो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे तारीख़ुनि मथां तारीख़ूं मिलंदियूं आहिनि पर पोइ बि फ़ैसिलो कोन थींदो दिलावर तूं सही थो चई पर बाबल साईं पक पकाणी ॾिनी आहे पर हाणे जी तारीख़ में बहादुर जी हाज़ुरी असां लाइ फ़ाइदेमंद आहे ऐं रहंदी हाशिम असां शैतान जी शैतानगिरी खां बचियासीं न त असांजी आज़ादी थी वेंदी न त लाकब में त वेठा आहियूं न दिलावर तूं सही थो चई छो त शैताननि जे टोले में हिकिड़े नए शैतान जो इज़ाफ़ो थियो आहे त पुराणो पर सिर रखंदड़ शैतान माण्हुनि जी मोहबतुनि खे नफ़रतुनि में तब्दील करण उनजी पुराणी फितरत आहे हा आशिम भाउ इन नबू कमदार जे नाहक जी ॻोठ जे हर माण्हूअ खे ख़बर आहे आशिम भाउ ॻोठ में ॿिया केतिरा मसइला आहिनि मथां अची वरी इहो नबू कमदार पहुतो आहे दिलावर कमदार नबू बाबल साईं सां पुराणो झेड़ो जोटण आयो आहे छो त शामिर जे पीउ शाहजहान खे बरगड़ाइण वारो बि इहो ई नबू कमदार हो जंहिंजी सज़ा बाबल साईं ने नबू कमदार खे ॾेई ॻोठ निकाल करे छॾियो पर इहो कमीणो वरी ॻोठ में धमचर मचाइण आयो आहे हाशिम भाउ आख़िर केसीं ताईं असां हिन झेड़नि झटनि में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे उमिरि पूरी कंदासीं छा असां हिन दुनिया में ईअं ज़हर जहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदा रहंदासीं ॾुखनि जहिड़ो ॾाज ऐं कंधनि जी सेज मिलंदी रहंदी दिलावर ईअं नाहे ॾुखनि जे पोयां त सुख ईंदा आहिनि दिलावर इहो लिखण वारे लिखियो आहे जेको तकदीर जो खेल आहे वारा फेरा त ईंदा आहिनि छो त इहा सॼी दुनिया ॾिसी थो न हे उमेदुनि ते क़ाइम आहे पानी पियो ऐं पोइ दूध पती चांहि अरे रे छोरा मां तोरे को पाणी चयो चाह तो के कॾहिं चयो
हाँ तोखे चंद चाह ठाहे खणी आ तूं पाण ॾाढो वधी वई मथे ते चढ़ी वई तोखे नथो चवां रेस तव्हां परेशान पिया लॻो मूं सम्झो रेस खे मथे में सूर आहे चांहि बि पहिरियां वट हल चाह खणी हल विछाए धूड़ मथे में हल अरे बीहे ये चाह आउं थो पिया रेस ॿी चाह खणी आ नथो पिए चङी त चाह वरी हा तूं त बा चांहि जो दुश्मनी यार चङा इहे ज़मानो हिकिड़ो रेस अॼु छॾाईंदोमांव तुम त बा चाह जो दुश्मन आहीं वरी पोइ अचिजा चाह जो ढुकणो त छा था थिए भला ॿुध अन्य जी ॿुधो हुई छोकिरी छा थियो बहादुर वारो मामलो सॼो पीर करामत जे कंध में आहे तूं छो थो परेशान थी प्रभु पीर एहसान आज़ाद थी बहादुर वञी पीर एहसान वटि वेठो आहे हाणे त वॾो गंद थींदो बंगला खान सच पुछ त कुझु बि कोन थींदो ऐं हाज शरीफ़ खामा परेशान थो थिए उन खे बि चओ त परेशान न थिए भला जे परेशान आसूं बि न मुड़ुस मुंहुं ॾेई करे सदासूं प्रभु सॼी ॻाल्हि असांजे घाटे में पइजी वेंदी तूं ॻाल्हि सम्झी छो नथो पहिरीं ॻाल्हि त असांखे कुझु बि कोन थींदो पर जे छंड असां ते पिया बि न त मुड़ुस मुंहुं ॾेई वठंदासूं पर जीअं यार बहादुर असांजे मथां बीहो त पोइ छा कंदासीं बसि यार बंगला खान तूं झूने ॻाल्हि जो ॿुधां त उते ते टिंडड़ी थो चढ़ अरे बाबा बहादुर वारो मामलो सॼो पीर करामत जे गिस्तीअ में आहे तूं छो त परेशान थी छा मारी तूं पंहिंजी कुड़ी अना इज़त जे करे मूंखे बि बख्शो तूं मामो न कारो नांग आहीं कारो नांग बहादुर बच्चा तोखे गलत फहमी थी आहे इहो मुंहिंजे मथां इल्ज़ाम आहे कूड़ो इल्ज़ाम आहे बस मामा बस बहादुर बच्चा चवंदे कुछ थे भी कोन थो तूं उहो नांग आहीं जेको पंहिंजा बच्चा खाईंदो आहे बहादुर बच्चा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न छा ॿुधां मुंहिंजी ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि ॿुधां तुंहिंजी कूड़ी तूं के छा इहो कूड़ आहे त मूंखे करामत जे माण्हू अगवा कयो छा इहो बि कूड़ आहे त इन साज़िश में बंगुल ऐं नबू कमदार शामिल न हो पर इन साज़िश में मां शामिल कोन हुउसि मां शामिल कीअं एतबार कया कहिड़ो सबूत आहे तो वटि पर मूं वटि सबूत आहे मामा आहे सबूत मूं वटि त इहा साज़िश जोड़ी तो ही मामा हाणे तूं चाहे मुंहिंजा रस्ता अलॻि अलॻि आहिनि न आहे ज़रूरत मूंखे तो जहिड़े मामे जी बस बहादुर घणो थी वियो तो इज्जत ऐं एहतराम जा सभु लीका लताड़े छॾिया आहिनि जेकॾहिं तोखे मुंहिंजी ज़रूरत न आहे न त मूंखे तुंहिंजी ज़रूरत कान्हे का हिसाब कर मुंहिंजो हिसो अलॻि जल्दी कर हिसो छाजो हिसो ज़मीन का तुंहिंजे पीउ जी न आहे जो मूंखां हिसो थो घुरी तमीज़ सां ॻाल्हाए बहादुर ज़ुबान तराज़ी बंद कर न त मां तोखे ॿुधाए छॾींदुसि त मां केतिरो शरीफ़ आहियां इहो त तूं ॿुधाए चुको त तूं केतिरो शरीफ़ आहीं अञा छा ॿुधाई जॾहिं खां वठी मूं शराफ़त जी वाट वती आहे न त तुंहिंजी अख जो कंडो थी पियो आहियां
जॾहिं मूं हाशिम खे खून बख़्श कयो आहे त पंहिंजे पीउ जो खून बख़्श कयो आहे, तोखे छा लाइ पाह थी लॻे? हलो जेता ना है जरूरत मूंखे हाणे तुंहिंजी मिल्कियत जो हिस्सो मां तुंहिंजे पीउ जी क़बर मूं छिके कढंदुमि। तोखे ॾिसी रहंदुसि तोखे।